नाज़रीन, दोस्त अरब मुल्क पाकिस्तान जी हुकूमती कंपनियुनि में सीड़पकारी जा ख़्वाहिशमंद दोस्त अरब मुल्कनि सेफ डिपॉज़िट रूल अवर सां गॾु हुकूमती कंपनियुनि में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। ज़रियनि मूजिबि सीड़पकारी में दिलचस्पी रखंदड़ मुल्कनि में सऊदी अरब, गॾियल अरब रियासतूं ऐं क़तर शामिल आहिनि। नाणे वारे वज़ारत जे ज़रियनि मूजिबि सऊदी अरब तेल ऐं गैस, बिजली, फ़ाइनेंशियल सेक्टर में सीड़पकारी जा ख़्वाहिशमंद आहिनि। ज़रियनि मूजिबि अरब मुल्कनि जो PSO, OGDCL, PPL ऐं डिस्कोज़ में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अरब मुल्कनि तरफ़ां ॼाणायल कंपनियुनि जे मालियत वधीक हुअण ते सेफ डिपॉज़िट खां सवाइ बि सीड़पकारी ते राज़पोश ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि दोस्त मुल्कनि पाकिस्तान खे $8 अरब जी इमदाद फ़राहम कई आहे। IMF जो मुतालिबो आहे त दोस्तनि मुल्कनि खां सेफ डिपॉज़िट अदायगी 3 सालनि लाइ मुल्तवी कराई वई।